तहज़ीब जी बाय सिंधु वतन आज हज़ारे सालनि खां आज़ाद गुलमुख्तार वतन रहियो आहे। उन ते तारीख़ लिखे थी त 11,000 हमला थिया आहिनि, पर सिंध अॼु बि सलामत आहे। सिंधी सकाफ़त अॼु बि सलामत आहे। सिंध जो कल्चर अॼु बि सलामत आहे। सिंधी ॿोली अॼु बि सलामत आहे। सिंध जी हर उहा चीज़ सलामत आहे जेका हिकु आज़ादु क़ौम खे हुअणु खपे। उहे सभु जूं सभु सलामत जॾहिं बि के दुश्मन वार कयो आहे त सिंध जूं उन्हनि सभिनी शयुनि खे लुटणु फुरण ऐं ख़तमु करण जूं जेको हरकतूं कयूं ऐं हमला उन्हनि क़ौमुनि ते थींदा आहिनि जेके क़ौमूं ख़ुशहाल हूंदियूं आहिनि। ऐं सिंध अज़ल खां ख़ुशहाल आहे, जेका कॾहिं बि हड़बांग नथी थी सघे। असांजा हौसला, असांजो जज़्बो, असांजो प्यारु, असांजी मोहबत पंहिंजी धरती सां जेका कॾहिं बि ख़तमु नथी थी सघे। हिन वक़्तु बि जॾहिं सिंध ते इंतिहाई ॾुखियो वक़्तु आयो आहे त असां महसूसु कयो त उहा कहिड़ी चीज़ आहे जेका असांखे जेको सिंध जेका उहा सिंध जेका असांखे माज़ी में असांजे वॾड़नि खां मिली आहे उन सलामत की था रखी सघूं। उन वक़्तु असीं महसूसु कयोसीं त पंजाब साम्राज सिंध खे मुकमल तौर ते ग़ुलाम ऐं कॉलोनी बनाए चुको आहे। उन कॉलोनी में उहो सिंध खे वधीक जेको खाइण लाइ हरकतूं पिया हलनि। 6 केनाल जेके सिंधू दरिया था ठाहे उन्हनि जा पंहिंजा मनसूबा आहिनि। हिननि सम्झो जॾहिं 71 में बंगाली सिंध जी पंहिंजी बांग्लादेश जी जदोजहद पे कई त उन दौरान उन्हनि बंगाल जा तइलीमी इदारा, बंगाली सिहत मर्कज़ 30 लख बंगाली ऐं लखें औरतुनि जी अज़मत रोशी कई, पर पोइ बि उन्हनि खे शिकस्त नसीब थी। तारीख़ जी कंहिं बि जंग में असां नाहे पढ़ियो त कंहिं फ़ौज जा जेको 90 गॾा जलिया हुजनि, पर हिननि जा फ़ौजी जेके पतलून में पेशाब करे भॻा हुआ उन्हनि जूं पतलूनूं बि अॼु बांग्लादेशी अजायब घरनि में पियूं आहिनि। जॾहिं बंगाल हिन रियासत खां अलॻि थियो आहे त अॼु दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि शुमार थियो ऐं सिंध आज़ादु थी यकीनी तौर ते सिंध एतिरी मालामाल आहे जो हक़ सां तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हली वेंदी। उन सिंध खे प्रवान करण जी कोशिशि पिया कनि। कैनाल ठहिण सां, सिंधू दरिया ते कैनाल ठहिण सां रुॻो सिंध जूं ज़मीनूं तबाह कोन थींदियूं, पर सिंध मां हयातियात ख़तमु थींदी। हिकु ॿिली खां वठी हिकु इंसान ताईं ऐं परंदे खां वठी हिकु वण ताईं का बि शइ सलामत न रहंदी। ओड़ी सिंध हिननि खे सिंध खपे थी जंहिंमें तेल बि हुजे, गैस बि हुजे, सभु कुझु पैदावारी दरिया हुजनि, उहे हुजनि, पर हिननि खे उहा सिंध खपे थी। सिंधी नथा खपनि जेको बंगाल में नारो आहियूं। हुते बि हुननि खे शिकस्त मिली, असां बि हिननि खे शिकस्त ॾींदासीं यकीनी तौर ते। 6 केनाल वरी सिंध जूं ज़मीनूं जेके सिंध जे मिडिल क्लास हारी पूरे ते हुअणु खपनि, उहे पंजाब जे फ़ौजी ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव कार्पोरेटिव जे नाले सां उन्हनि खे पिया ॾियनि त जीअं हिते फ़ौजी आबाद कया वञनि ऐं असांखे जेको लुटे फुरे ख़तमु कयो वञे। त ॿिए तरफ़ वरी धारी आबादकारी हाणे सिंध खे मुकमल तौर ते ग़ुलाम बणाए पियो वञे। त टे तरफ़ वरी हिते मज़हबी इंतिहा पसंदी फैलाए असांजे माण्हुनि में जेको मज़हबी रुझान जे ज़रिए ते क़त्लो गारत ऐं ओलियान मुख़्तलिफ़ ज़रिए ते इंतिहा पसंदी जा मुज़ाहिरा कंदे क़त्लो आम करणु ताज़ो अमरकोट में शाहनवाज़ डॉक्टर शाहनवाज़ जो वाक़ियो ऐं ॿिया अहिड़ा लातेदार वाक़िया जेके सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी बुनियाद ते भरिया पिया आहिनि। उन्हनि सभिनी मसइलनि खे ॿियो तइलीमी इदारा, सिंध जा तइलीमी इदारा जेके हिन वक़्तु क़ैद खाना बणिजी चुका आहिनि, रियासती इदारा उते पंहिंजो अॾो ठाहे वेठा आहिनि। जेको शागिर्दु पढ़णु वञे थो उनखे तलाशूं वठी उनजी तज़लील करे पोइ क्लास जेके माण्हू इन कंडीशन में रहंदा उहे पढ़ंदा छा, पर सिंध जे माण्हू पंहिंजी हिमत बहादुरी सां अॻिते वधनि पिया, पंहिंजी जदोजहद कंदा, साम्राज खे शिकस्त ॾींदा। टे तरफ़ वरी उहे माण्हू जेके सिंध सां मोहबत कनि पिया, सिंध सां प्यारु कनि पिया, चाहिनि पिया त सिंध इन्हनि सभिनी मसइलनि मां आजी हुजे, उन्हनि खे वरी खंभे घुम करे विया आहिनि। किन खे 8 साल, किन खे 10 साल, किन खे 12 साल थी चुका आहिनि। इहा ख़बर न आहे त हयाती आहिनि या न, पर असांजी दिलि चवे थी हुननि खां मञणा न सघिया आहिनि। इन करे उहो असांजा वॾड़ा, असांजा नौजवान साथी उन्हनि वटि क़ैद आहिनि, उन्हनि जा हौसला बुलंद आहिनि। इन करे उहो उन्हनि खे छॾीनि कोन था। जेके ज़िंदा ऐं क़ौमुनि सां मोहबत कंदा आहिनि उहे कॾहिं उन्हनि खे मात न अची सघंदी आहे, पर असां चाहियूं था उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो। इहे 6 अहम मसइला खणी
असांजो फ़ैसिलो कयो हिकु अहिड़ी जदोजहद करे जेका अणखुटुली इन करे 28 जनवरी खां 23 फेबरवरी ताईं असां सखर 0 पॉइंट खां ऐं कराची जे प्रेस क्लब ताईं लॉन्ग मार्च जो शेड्यूल ठाहियो आहे जिते असां 28 तारीख़ अमल कयो आहे। अॼु असांजो टियों ॾींहुं आहे। असां हिते ड्रिप मेरशा पिता आहियूं। हाणे तक़रीबन असीं गंबट अधु कलाक मुने में पहुचंदासूं। राति असांजो राणीपुर में आहे रहाश। इन खां पोइ वरी सुबुह सवेर पंहिंजो सफ़र जारी रखंदासीं। हीउ सफ़र कराची ताईं हलंदो ऐं उन खां पोइ असां कोशिशि था कयूं त सिंध जो माण्हू लखनि जे तइदाद में कराची में 23 फेबरवरी ते गॾु थिए त जीअं साम्राज सम्झे त सिंध जा माण्हू हाणे उन्हनि मां ख़ुशि न आहिनि, उन्हनि जे फ़ैसिलनि न मञंदा। उन्हनि जे फ़ैसिले ख़िलाफ़ु 23 फेबरवरी ते शानदार रेफरेंडम जो ऐलान कनि। सिंधी माण्हू गॾु थींदा त साम्राज जूं अखियूं खुलंदियूं ऐं यकीनी तौर ते असांजी फतेह थींदी। सिंधु देश मुक़दर आहे साईं GM हैदराबाद आहे। असांजी जेका लॉन्ग मार्च कराची सिटी पॉइंट खां शुरू थी 28 जनवरी ते, उनखां पोइ असां सिंधु दरिया में गुलनि जी भेटा ॾेई उनखां पोइ असां लॉन्ग मार्च शुरू कई। जेका असां 28 जनवरी खां लॉन्ग मार्च शुरू कई आहे उहा 3 फेबरवरी ते इंशाअल्लाह कराची पहुचंदी। असांजी मार्च जा जेके मुख्य मुतालबा आहिनि, पहिरियों असांजो मुतालबो पंहिंजी क़ौम खां आहे त सिंधु दरिया मां पंजाब साम्राज पंजाबी फ़ौज जे ज़ोर ते जेको 6 केनाल जबरी तौर कढी रहियो आहे, असां सम्झूं था त सिंधी क़ौम जे बदी इतफ़ाक़ ऐं इताद सां जेको असां कालाबाग डैम रद्द करायो, उनखां पोइ पंजाबियुनि पंहिंजे ॾाढ ते ग्रेटर थल केनाल जंहिंजे ख़िलाफ़ु कंहिं दौर में पीपल्स पार्टी बि असां सां साथ ॾींदी हुई एहतजाजनि में, पर जॾहिं वरी उहा इक़्तिदार में आई त उहा उनजी हामी थी बीह रही। ऐं मौजूदा दौर में बि पीपल्स पार्टी जी हुकूमत ज़रदारी पाण उन 6 केनालनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। ऐं असां सिंधी क़ौम खे इहा अपील कंदासीं त सिंध हिकु ज़रई मुल्क आहे। सिंधी क़ौम जो जियापो ऐं गुज़र सफ़र इन दरिया ते आहे। अचो असांजो हिकु दफ़ो वरी साथ ॾियो त इहे जेके सिंधु दरिया ते केनाल अॾण जी साज़िश थी रही आहे, इन जे ख़िलाफ़ु पाण भरपूर एहतजाज कयूं। सिंध जा रोड रस्ता, पंजाब जे साह जी रग हे रोड रस्ता आहिनि, हे रोड रस्ता बंदि कयूं ऐं पंजाब खे मजबूर कयूं त उहे सिंधु दरिया मां जेके केनाल कढण वारो मनसूबो आहे उन तां हथु खणे। असांजी ॿी एजेंडा आहे त सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं जेके पंजाबी फ़ौजनि खे कॾहिं ग्रीन पाकिस्तान त कॾहिं पोर्टिंग फार्मिंग जे नाले सां, कॾहिं जेको आहे सो कहिड़नि नालनि सां लखें एकड़ सिंध जूं ज़रख़ेज़ ज़मीनूं पंजाबियुनि खे, पंजाबियुनि फ़ौजनि खे ॾिनियूं थियूं वञनि। असां चऊं था त इहे ज़मीनुनि ते असां सिंधी क़ौम जो हक़ आहे ऐं इहे ज़मीनूं सिंधी क़ौम में विरहायूं वञनि त जीअं असांजे माण्हुनि जो गुज़र सफ़र आसान थी सघे। उनखां पोइ असांजी टीं एजेंडा आहे सिंध में वधंदड़ धारी आबादकारी। तव्हां ॾिसो पिया त सिंध में लखनि जी तादाद में अफ़गानी, बंगाली, बर्मी ऐं पंजाबी आबाद करे असां सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जी हिकिड़ी साज़िश कई पई वञे। हक़ीक़त इहा आहे त इन जेको आहे सो धारी आबादकारी जे करे असांजी ॿोली, असांजी कल्चर, असांजी सक़ाफ़त खे ख़तरो आहे। उनखां पोइ सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कंदड़ क़ौमी कारकुननि खे जबरी तौर खंभे गुम कयो थो वञे, जिन में साईं अयूब कांदड़ो, सुहेल रज़ा भट्टी, इंसाफ़ दायो, एजाज़ गाहो, सुहेल रज़ा भट्टी, सर्वेश नुहाणी ऐं फ़तेह मोहम्मद खोसो समेत असांजा सभई क़ौमी कारकुन गुम आहिनि, जिन जी का ख़बर कान्हे का त उहे कहिड़े हाल में आहिनि। उनखां पोइ असां चऊं था त सिंध में जेका वधंदड़ मज़हबी इंतिहा पसंदी आहे, जेको सिंध जे हर शहर जे एंट्री ऐं आउट पॉइंट ते जेके वॾा वॾा मदरसा ठहियल आहिनि जिते हज़ारे ऐं तालिबनि खे ट्रेनिंगूं ॾियनि था, कॾहिं सिंध जे कहिड़े शहर में बम धमाको थिए थो, कॾहिं कहिड़े शहर में बम धमाको थिए थो, उहा मज़हबी इंतिहा पसंदी ख़तमु कई वञे। ऐं असांजो 6हों मुतालबो आहे त सिंध जे तालीमी इदारनि में जेको ईअं खणी चइजे त जॾहिं बि असांजा शागिर्द यूनिवर्सिटियुनि में वञनि था त उन्हनि खे पहिरियां ई रेंजर्स ऐं आर्मी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ इदारा रोके पहिरियां उन्हनि जी जेको आहे सो तलाशूं वठी उन्हनि जी तज़लील कनि था ऐं उनखां पोइ तालीमी इदारनि में छॾनि था। इन्हनि सभिनी मसइलनि जे ख़िलाफ़ु असांजो हे लॉन्ग मार्च आहे। अॼु असां गंबट पाता आहियूं ऐं इंशाअल्लाह असां 23 फेबरवरी ते कराची पहुचंदासीं। असां सॼी सिंधी क़ौम खे अपील कंदासीं त 23 तारीख़ कराची पहुची असांजो साथ ॾियो त जीअं असां सां भाई साहब सिंध लंडन जे दोस्तनि राब्तो कयो त तव्हां पंहिंजा मौक़ुफ़ असां ते पुॼायो त जीअं असां हलायूं। सो असां हींअर मौजूदु आहियूं
ट्रिप मेयर शाह में जिते मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तंज़ीम शानदार इस्तक़बाल कयो, गुलनि जी वर्खा कई, अॻुवाणनि खे अजरतनि जा तोहफ़ा पाराया। ऐं हींअर थोरी नंढड़ी साई खां पोइ असां अॻिते वधंदासीं। असां सम्झूं था त सिंधू दरिया असांजो आख़िरी जियापो आहे। असांजो कोयलो, असांजो तेल, असांजो गैस, असांजो बिजली, असांजो क़ीमती पथर ऐं इहे मैदनियात अॻे ई साम्राज्य जे चंबे में आहिनि ऐं उन्हनि जो को बि असांखे फ़ाइदो कोन थो मिले। बाक़ी जेको असांजो दरियाउ आहे उन ते बि धाड़ो हणी 6 कैनाल जेके उन्हनि खे जेको आहे बंदि ॿधो पियो आहे 6 कैनाल जी सूरत में, उन जे ख़िलाफ़ु 28 जनवरी खां गुलनि जी भेट ॾिनी सखर खां GSM क़ौमी महार हारिसर जो जेको ही पैदल काफ़िलो लांगबार कराची सिंधी दिलि राजधानी ॾांहुं रवंदो आहे। त उन करे असां वॉइस ऑफ लंडन जे पेज जे थ्रू, चैनल जे थ्रू सिंधी क़ौम खे, कारकुननि खे, सिंधी घणघुरनि लेखक अदीब दानिशवर खे पैगाम ॾींदासीं, अचो असां सां गॾिजो ऐं असांजा हथ मज़बूत कयो। हीअ कंहिं मख़सूस पार्टी, कंहिं फ़िरके या कंहिं मज़हबी सोच रखंदड़ माण्हू मसइलो न आहे। हर सिंधी क़ौम जे बाग़ैरत बाज़मीर फ़र्द जो मसइलो आहे, सिंध जे वतन जो मसइलो आहे। सिंधू हूंदो त असां बि हूंदासीं, सिंध बि हूंदी थी। उन करे अचो असां सां गॾिजो ऐं 23 फरवरी ते असां कराची पहुचूं त तव्हां हिन पांधीड़नि जो शानदार इस्तक़बाल कयो त जीअं उन्हनि जा थक लही वञनि ऐं हू सम्झनि क़ौम असां सां गॾु आहे।